كم اليوم انتشر فيديو بنت تاكل فلفل اخضر. هذا البنت اصلا بنت اخوي اسمها اجور. नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त 100 रुपयनि लाइ साओ मिर्च खाईंदड़ ॿारड़ी वारी वीडियो 1 साल पुरानी निकिती। अवामी न्यूज़ नींगरी जी सुञाणप करे वरिती है। 2020 में रिकॉर्ड कयल वीडियो गुज़िरत ॾींहुं सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजी ऐं वायरल थी है। अवामी न्यूज़ 100 रुपयनि लाइ साओ मिर्च खाईंदड़ ॿारड़ी जी सुञाणप हथ करे वरिती है। अवामी न्यूज़ साओ मिर्च खाईंदड़ ॿारड़ी इराकी है ऐं खेसि मिर्च खाईंदड़ संदसि चाचो है। इराकी शहर मोसुल जो रवासी नौजवान हसन मोहम्मद साल अॻु मिर्च खाराईंदड़ ॿारड़ी जी वीडियो खे सोशल मीडिया ते रखियो हो। सोशल मीडिया ते साल अॻु रखियल वीडियो खे 10 लख माण्हू ॾिठो ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मीडिया ते रिपोर्ट कई हुई। रिपोर्ट जे ॿारड़ी जे चाचे चयो त मिर्च खाराईंदड़ ॿारड़ी मुंहिंजी भाइटी है, गुरबत सबब न पर मज़ाक में खेसि साओ मिर्च खाराइण लाइ चयो हो, जंहिं बाद खेसि 100 रुपया बि ॾिना विया। वीडियो खे ग़लत रंग न ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।